अरे बुशर्ट किथे रखे? उते ही त पई अथव। वठो। घणा भेरा चयो थी मावा त आलो टॉल हिते न रखंदा कयो सोफा ते। मुंहिंजी ॿुधंदा ई के न। भेण मां पापड़न वारी सो तू केर बि हुजी ॾिसी थी कोई कपड़ा मटींदो हुजे ॿुधी थी ये ॼम खाई दर ते छो भी रही आई ऐं तव्हां पापड़न वारीअ खे छो पिया ॾिसो कपड़ा मटणी विसरी विया अथव तू त नेणू आई न छो सुञाणी कोन थो छा मां पापड़ पई विकणा इहो ॾिसी अजब में पइजी वियो आहीं न अच वे मां त बराबर नेणू आहियां पर तूं भूरी आई या रुकी इहो समझ में न पियो अचे रुकी त मुंहिंजी वॾी भेण आहे मां त भूरी आहियां अरे वाह कुर्सी त मज़े वारी आहे हीअ तुंहिंजी ज़ाल आहे न हाँ तू चाक त आहीं न तुंहिंजे चेहरे ते उहा हैदराबाद वारी रौनक ई कान रही आहे पर भूरी पहिरियों पंहिंजो पाण खे त हा हा चओ चओ हीअ माट चो थी वए सुशीला हीअ भूरी आहे जंहिंजे लाइ ॿुधायो मैं त असांजे 20 घड़ीअ जी सूंह हुई अच्छा त हीअ आहे उहा भूरी त हीअ आहे तव्हांजे 20 घड़ीअ जी सूंह टे ॿार ॼावा सो रत सत ॾिनो हूंदो की न ऐं हमेशा माण्हू साॻियो थोड़े ई रहंदो आहे वरी उसन में रुलण नेणू तोखे ॿार बच्चा आहिनि पर भूरी तुंहिंजी शिकिल एतिरी बदलजी कीअं अवल ॿुधोस त सही छा थी पुछेव थी ॿार घणा अथव बाबली असांखे बि 3 ॿार आहिनि पर तूं त पापड़ विकणण आई आहीं न अरे धीरू किथे आई पुट इहा साहिमी त खणी अच त पुट खे ॾेढीअ में बिहारे आई आहीं छा ॿियो छा करियांस मोए जा पेर त ॾिस सॼो ॾींहुं मारियो रुले पियो रख रख इहा साहिमी हिते रख हेठि वेही तोरण में सोलाई थींदी पर माई ॾींदीअ घणे सुशीला माई ही हिकु ही 2 ही 3 ही 2.5 हाँ वठ 4 पापड़ बचा अथम इहे भी तोखे थी ॾेई छॾियां पर पापड़ खाइण खां पोइ ॿुधाइजे त भूरी पापड़ ॾेई वई कि न खीचा पर माई ॾींदीअ घणे 100 रुपए किलो विकणंदी आहियां तोखां वधीक थोड़े ई घुरंदसि किलो ते बचे घणो सिर्फ 2 रुपया हाणे माई कूड़ त न ॻाल्हाए 2-3 रुपए जी बचत मां 3 ॿारनि खे पालींदी हूंदी नड़ी भेण शल जीए मुंहिंजो घोट उहो बि त 50-60 रुपया ईंदो आहे न बस तुंहिंजो घोट छा कंदो आहे भूरी पहिरीं बड़ौदे हुआसीं त कपड़े जी कैबिन हुअसि हाणे बीड़ियूं ॿधंदो आहे बीड़ियुनि मां कमाई पूरी सारी आहे सो माई पेडर रोड कोलाबा दादर वञी 30 किलो खन पापड़ विकणी ईंदी आहियां ॾींहं जा 50-60 रुपया बची पवंदा आहिनि सुठे नमूने गुज़र थी वेंदो आहे ही छोरो ॾिस अड़े कच्चो पापड़ छो पियो खाई ही रोलू अॼु 3 ॾींहंनि खां पोइ पैदा थियो अथई नेणू
केॾां वियो वे? चए तो दादर स्टेशन ते होस। खाधई छा? वनी मजूरी कयई। माई धन आयो तव्हां मायूं। असांजो ॿार त थोड़ो हेॾां होॾां थिए त सुलसाई पियो निकिरंदो आहे। छोरे जा हालत ॾिस कहिड़ा कया अथई। छा आहे मोए जी सूंहं चपन ते ॼण सुर्खी मखी पई अथसि। छा मोए जूं नासी अखियूं, पर न को सनान न को साबुण, बदन ते रह चाढ़े छॾी अथईसि। असांजा ॿार बि हींअर बाग मां मोटंदा, ॾिसज कहिड़ा न अच्छा उजड़ा था लॻनि। हा भेण, अच्छा उजड़ा छो न लॻंदा हूंदा। मां घर में हुजां त खणी ठाहियां न जोड़ियां न। जहिड़ी तेड़ी गिराई खाई निकिरणो पवे चकर ते, पोइ बि छोकिरनि खे स्कूल में छॾे ईंदी आहियां। हिन मारे जो त पढ़ण में चाह ई कोन्हे। चे मां बि हलां, मां बि कमायां। उन ॾींहुं न कईमांसि त मुर्गो ई भॼी वियो। पर सुभाणे मास्तर खां टंगूं भञाए स्कूल में छॾे ईंदीसांसि। इन खां त इहो ॿाहिरि निकिरजे ई न। कमाई बि त इहो 30-40 रुपया थी, को लख कोन थी कमाई। असां लाइ त इहे खोड़ आहिनि, कंहिंजी मोथाजी त कढणी कान थी पवे न। खोड़ आहे? मूंखे त हिननि जो 15,000 पगार बि थोड़ो लॻंदो आहे। हा वठ, ही 2.5 किलो पापड़ अथई। ॿिया खपनी त सुभाणे आणे ॾींदीसैं। अरे सुभाणे छा कंदसि? ॿिया वरी थोड़नि ॾींहंनि खां पोइ खणी अचिजांइ। तर्स हा वठ पैसा। चङो नेणू, हल पुट खण साहिमी, संझा थी वई आहे। तू त नेणू आही न? सुशीला, हीअ भूरी आहे। पहिरियों पंहिंजो पाण खे त हा हा चओ चओ, हीअं माट चो थी वए। सो माई पेडर रोड कोलाबा दादर वनी 30 किलो खन पापड़ विकणी ईंदी आहियां। मां घर में हुजां त खणी ठाहियां न जोड़ियां न। जहिड़ी तेड़ी गिराई खाई निकिरणो पवे चकर ते, पोइ बि छोकिरनि खे स्कूल में छॾे ईंदी आहियां। हीअ भूरी आहे, जंहिंजे लाइ ॿुधायो मैं त असांजे 20 घड़ीअ जी सूंहं हुई। पर भूरी, तुंहिंजी शिकिल एतिरी बदिलजी कीअं? तुंहिंजो घोट छा कंदो आहे भूरी?
अरे हेतिरी रात थी वई आहे, अञा जागो पिया? तव्हांखे छा थी वियो आहे? हेॾा ॾिसो, सच ॿुधायो, तव्हां भूरीअ खे यादि करे रहिया आहियो न? भूरीअ बाबति त बराबरि सोचे रहियो आहियां। मूं सम्झियो त तव्हां भूरीअ लाइ छा सोचे रहिया आहियो। तूं छा सम्झंदी आहे? सम्झाईंदा त सम्झंदसि न। मां चरी आहियां जो तव्हां खां पुछां थी। ठीकु आहे, न ॿुधायो, मां सुम्हां थी। अरे ॿुध त, छॾियो मूंखे। तो छा सम्झो? छॾियो मूंखे, मूंखे ख़बर आहे भूरी तव्हांखे मोए वई आहे। अरे तूं चढ़ी त कान थी पई आहीं, ही चवी छा पई? चङो, मां चरी आहियां, बस। नारो त इहो पिया ॼण कुझु सम्झो ई नथा। मां त असुल चवंदी आहियां त शाइर सां शादी असुल न करणु खपे, छो त हुनजो रूह रुगो सुहिणियुनि छोकिरियुनि जे पुठियां पियो चकर काटींदो आहे। अॼु मिरई कंहिं ॻाल्हि ते खूब मटी आई, न त को ॿार बि चवंदो त तूं ई भूरीअ खां वधीक सुहिणी पई लॻी। हा, ॿुधोसि ॿुधोसि, पंहिंजी सुहिणी ज़ाल केतिरी बि हूर परी हुजे त बि उहा घर की मुर्गी दाल बराबरि ई रहंदी। हाणे अजायो न ॻाल्हाए। अरे शाइर त छा, सूंहं जो हर को इंसान कांखी आहे। हाणे बाग़ में सुहिणा गुल ॾिसी छा अखियूं बंदि कंदी आहीं? अरे सूंहं में त कुदरत जी कारीगरी ॾिसबी आहे। भला भूरीअ में कहिड़ी सूंहं फाती हुई? ॾिठमि कोन, जॾहिं उहा वञण लॻी तॾहिं हुनजी चाल खे ॾिसी तव्हांजो तन मन ई ठरी पियो हो। सुशीला, सच थी चवां त पोइ छो था? अरे उहा कंहिंजी ज़ाल आहे, 3 ॿारनि जी माउ आहे उहा। त छा थी पियो? कुआरे हूंदे हुन सां शादीअ जी रज़ामंदी त तव्हां ॾेखारी हुई। ही त खणी तव्हांजे बाबा चयो त तव्हां पढ़ियल लिखल आहियो त छोकिरी बि पढ़ियल लिखल खणो, सो हाणे पछतायो पिया। पछतायां पियो? अरे तुंहिंजो दिमाग़ त ठीकु आहे। उन वक़्तु मां फर्स्ट ईयर में होसि ऐं बाबा त अकुल जी ॻाल्हि कई। जे अकुल जी ॻाल्हि कई त पोइ अॼु हिन ग़रीब भूरीअ में घूरे घूरे छापे ॾिठव? वॾी ॻाल्हि त भूरीअ खे ॾिसी असुल रोई वेठा। भायो था ये गोड़ा मूं अखियुनि में ॾिठा ई कोन जेके तव्हां अखियुनि में पी विया। हाणे वञ वञ अदमगज़िण, इन करे चयोमांइ त तूं कुझु कोन सम्झंदी आहे। सम्झाईंदव त सम्झंदसि न। सुशीला, तो अगरि पहिरीं वारी भूरी ॾिठी हुजे हा त तूं बि शायदि अॼु हिन भूरीअ खे ॾिसी रोई पई हा। संदसि गोल गोल गुलाबी गिल जिन में अॼु खॾूं पइजी वयूं आहिनि, खीर जहिड़ी अछी चमड़ी हुई जेका उस में रुलंदे रुलंदे अॼु तांबे जे रंग जी थी वई आहे। छा इहो सभु ॾिसी दुख न थींदो? त जॾहिं उहा वञण लॻी तॾहिं हुनखे ॾिसी तव्हां ख़ुशि छो थिया? उन वक़्तु मूं भूरीअ में हिकु अलॻि सूंहं ॾिठी हुई। भूरीअ में हींअर वरी कहिड़ी सूंहं निकिरी आई? तव्हां शायर बि न, असां सिधनि साधनि माण्हुनि खे हणी मुंझाए मारींदा आहियो। मुंहिंजी सुशी, अगरि तूं थोरो ध्यानु ॾींदीअ त तोखे बि भूरीअ में सूंहं नज़र ईंदी। अॻी चगलीअ भूरीअ जे जाइ ते अॼु हिकु खुददार ऐं महिनतिन भूरी पैदा थी आहे। संदसि साफ़ गोई ऐं बेफ़िक्र हालत ॾिठे। छोरी कुर्सीअ ते केॾी दख़ल सां अची वई रही। इहा ई त संदसि सूंहं आहे जंहिं मूंखे बहार बहार करे छॾियो। अरे हुनजी आत्मा खेसि कंहिंजे बि अॻियां हेठि भरियो कान थी करे। हुनजे लाइ 5-6 रुपया कमाईंदड़ तोरे 15,000 कमाईंदड़ में को बि फ़र्क़ु कोन्हे। महिनत करे थी, उजरो वठे थी, पोड़ियो कंदे भले उमिरि खां पहिरीं ॿुढी थी वई आहे, पर को अरमान कोन अथसि। हुनजो पति 50 रुपया थो कमाए, 100 रुपया छो नथो कमाए? इन ॻाल्हि जी का शिकायत कान अथसि। ईअं त मूंखे तव्हां लाइ का शिकायत कोन्हे। ॾाढी का भोरड़ी आई। पंहिंजे दिलि खां पुछी ॾिस, शिकायतुनि जा भंडार लॻा पिया अथई। ॿारनि खे कॉन्वेंट में छो नथा पढ़ायो, शॉपिंग ते छो नथा वठी हलो, विलाए छो नथा घुमाइण वठी हलो, पेके माके छो नथा वठी हलो, मां अकेली कीअं वेंदसि? ऐं होॾां भूरी आहे जा बेबाक थी सॼे शहर जूं घिटियूं पई घुमे। हुनजी खुददारी खेसि अॻियां पुठियां हुनजो पहिरो थी ॾे।
वॾे आसमान हेठां वॾे धरतीअ ते घुमंदे घुमंदे उहा एतिरे त विशाल ऐं मज़बूत दिलि वारी थी वई आहे जो हुनखे को बि कूड़ो शान कोन थो सताए। कर्म में पाण खे खोए हूअ महिनत ते तगंदर मलिका थी वई आहे। आई एम सॉरी, मां तव्हांखे सम्झी न सघियसि।